मुआशी तरक्की जा हदफ हासिल करण लाइ नंढे विचोले ऐं डिघे मुदे जी मनसूबाबंदी लाइ कदम खंया वञनि। वज़ीर मुआशी तरक्की जा हदफ हासिल करण लाइ कदमनि खे यकीनी बणाइनि। निगरान हुकूमत जो मुदो घटि हुजण बावजूदि मुआशी बहालीअ जे मनसूबनि ते अमल यकीनी बणाइणो आहे। असांजे कदमनि सां ईंदड़ चूंडियल हुकूमत खे बि मुल्की मईशत जी बहालीअ वारे प्रोग्राम ते अमल करण में आसानी थींदी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जो स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जी एपिक्स कमेटी जे इजलास में ख़िताब। इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, निगरान वॾा वज़ीर ऐं वफ़ाक़ी वज़ीर शरीक थिया। इजलास में मुआशी ऐं इंतज़ामी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण ऐं मईशत जी तरक़ी बाबति हिकमत अमली पेश। स्मगलिंग ख़िलाफ़ कार्रवाइनि ते इत्मीनान जो इज़हार। SIFC जी एपिक्स कमेटी जे इजलास जो ॿियो दौर सुभाणे थींदो। मुल्की मईशत जी बहितरीअ लाइ सुधारा आणतड़ आहिनि। आम माण्हुनि खे मुआशी तौर ख़ुदि मुख़्तियार बणाइण ते ग़ौर कयो पियो वञे। इदारनि खे खांगाइण वारे अमल ते कम बि जारी आहे। नाणे वारे निगरान वज़ीर शमशाद अख्तर ऐं ॿियनि जी SIFC इजलास बाबति प्रेस कॉन्फ्रेंस। सुसमारी निगरान वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त आलमी इदारनि सां कयल मुआहिदनि ते अमल दरामद जारी रहंदो। हुकूमती ख़र्च घटाइण लाइ अमली क़दम खणी रहिया आहियूं। स्मगलिंग रोकण लाइ कम जारी आहे। गोहर एजाज़ चयो आहे त मुल्की मईशत जी बहितरीअ लाइ सनतुनि जी बहाली ज़रूरी आहे। सनतूं हलंदियूं त 300 वारो पेट्रोल 250 रुपयनि में मिलंदो। इलेक्शंस जल्द से जल्द करवाया जाए, इलेक्शंस आइन के मुताबिक करवाया जाए, इलेक्शंस 90 दिन में हो। जो कठपुतलियां बनाते हैं, जो कठपुतलियां की तलाश में होते हैं, जो इस मुल्क पे कठपुतलियां मुसल्लत करने चाहते हैं, माजी में किए हैं और शायद आज भी सोचें कि हम आगे जाके ये करना चाहते हैं कि आपको भी पाकिस्तान के अवाम खबरदार है कि हमारे ऊपर इस किस्म के एक्सपेरिमेंट्स करना अब बंद कर। आजकल हम सुन रहे हैं कि जिन सियासतदानों को इस तकलीफ से गुजरना पड़ रहा है, उनको बहुत मुश्किलात का सामना कर रहे हैं, तो उनको हम पैगाम दिलाना चाह रहे हैं, उनको हम हौसला दिलवाना चाह रहे हैं, उनको हम बताना चाह रहे हैं घबराना नहीं। कठपुतलियूं ठाहींदड़नि खे पैगाम ॾियणु चाहियूं था त अवाम ते वधीक तजुर्बा न कयो ऐं अवाम खे पंहिंजो फ़ैसिलो करणु ॾियो। जेके कठपुतलियूं ठाहींदा आहिनि उन्हनि खे बि ख़बर पइजी वई आहे त वधीक तजुर्बा नथा हली सघनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु भेरो ॿीहर 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण जो मुतालबो करे छॾियो। कराची जे मलीर ऐं सिविल लाइन्स में पीपल्स पार्टी जे लाॾाणो करे वियल कारकुननि जे वारसनि सां ताज़ियत बात ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी ख़िलाफ़ किरदार कशी वारी मुहिम शहीद बेनज़ीर भुट्टो जे दौर खां जारी आहे। असां हमेशह तनक़ीद जो जवाब पंहिंजी कारकर्दगी सां ॾिनो आहे। जेल में मौजूद सियासी कैदियुनि लाइ पैगाम आहे त घबराइणो नाहे। आसिफ अली ज़रदारी 11 साल जेल में रहियो। जिना हाउस ते हमिलो कंदड़नि खे सबक़ सेखारणु घुरिजे। आर्मी चीफ जे वापारियुनि सां मुलाक़ात का नई ॻाल्हि नाहे। जजिस ते एतराज़ अदलिया जी आज़ादी ते हमिलो आहे। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स कमीशन केस में अॻूणी हुकूमत पारां जजिस ते उथारियल एतराज़ रद्द करे छॾिया। जजिस ते उथारियल एतराज़ अदलिया जी आज़ादी ते हमिलो करार। अदालत ऑडियो लीक्स कमीशन बाबति केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त 3 जजिस ते उथारियल एतराज़नि जी कानून जी नज़र में का बि अहमियत नाहे। एतराज़नि वारी दरख़्वास्त सुठी नियत बदिरां हिकु जज खे हिरासा करण लाइ दाख़िल कई वई। हुकूमती दरख़्वास्त जो मक़सद चीफ जस्टिस खे बेंच खां अलॻि करणु हो। PTM हुकूमत चीफ जस्टिस उमर अता बंदियाल, जस्टिस एजाजुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते एतराज़ वारिया हुआ। निगरान हुकूमत बिजली बिल्स में रिलीफ घुरंदड़ अवाम मथां हिकु वधीक बिजली बम केराए छॾियो। बिजली वधीक ₹1.46 फ़ी यूनिट महांगी। नेपरा तरफ़ां बिजली अघनि में वाध जो नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त बिजली अघनि में वाध जुलाई जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कई वई। इस्लामाबाद जी दहशतगर्दी तोड़ अदालत चौधरी परवेज़ इलाही खे 14 ॾींहनि जे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। जुडिशियल कॉम्प्लेक्स भञट केस में अदालत परवेज़ इलाही जे वधीक जिस्मानी रिमांड ॾियण वारी पुलिस जी इस्तदा रद्द करे छॾी। परवेज़ इलाही चयो आहे त खेसि पंजाब जा सभु जेल ॾेखारिया विया आहिनि।
अफगानिस्तान में जदीद हथियार दहशतगर्दनि जे हथ अची विया आहिनि, जेके पाकिस्तान ते हमलनि लाइ इस्तेमाल थी रहिया आहिनि। परडेही तर्जुमान मुमताज ज़हरा बलोच चयो आहे त अफगानिस्तान में मौजूद जदीद हथियारनि ते ॻणती आहे। पाकिस्तान अफगान सरहद खे पुरअमन रखण ते यकीन रखे नथो। बादर ते हमले बाबति उपूरी अफगान हुकूमत खे ख़दशनि खां आगाह करे छॾियो आहे। मुल्क जा सलामती जा इदारा दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पको पह करे चुका आहिनि। अफगानिस्तान में छॾियल हथियारनि खे हथ करण लाइ आलमी बिरादरी क़दम खणे। सिंध में वधंदड़ महांगाई ऐं बदअमनी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। जमियत उलमा इस्लाम (SDP), जस्कम ऐं ॿियनि सियासी समाजी तंज़ीमनि पारां वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ मुज़ाहिरा कया विया। सखर, जैकबाद, कशमोर, कंदकोट, ठट्टो, टंडो अलायार, लाड़काणो, कंबर, नौशरो फिरोज़, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाज। खैरपुर, मीरपुर माथेलो, डहरकी, मोरो, कड़ियो घवर, ठारू शाह, कंडियारो, लखी गुलाम शाह ऐं फैज़गंज में मुज़ाहिरा कया विया। महांगाई ऐं बदअमनी ख़त्म करण जो मुतालबो। सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा कातिल 26 ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थिया। पुलिस शहीद जान मोहम्मद महर जा मुख्य कातिल गिरफ़्तार करण में नाकाम। रुगो 3 सहूलतकार गिरफ़्तार थियल। सखर में शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ JUI पारां रैली कढी वई। क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾियण जो मुतालबो। खैरपुर पुलिस राणीपुर जी पिराणी हवेली में ज़्यादतीबाद क़त्ल कयल फातिमा फोड़ो केस में गिरफ़्तार पीर असद शाह जो मोबाइल डी कोड करे न सघी। पुलिस मोबाइल जो कोड ॾिसण लाइ पीर असद शाह खे मिंटुनि में पूरी। पुलिस पीर असद शाह जो मोबाइल डी कोड करण लाइ लाॻापियल इदारनि सां राब्तो ई न कयो। हिना शाह ऐं पीर फयाज़ शाह बि गिरफ़्तार न थिया। हैदराबाद जे कासिमाबाद वारे इलाइक़े में मां ऐं संदसि मासूम थी जा गोलियूं लॻल लाश हथ। वारसनि वाक़ियो आपघात करार ॾेई छॾियो। 27 वरियनि जी रेशमा चांडियो ऐं संदसि मासूम थी जा घर मां गोलियूं लॻल लाश मिलिया। रेशमा कोटड़ी में रहंदी हुई ऐं कुझु ॾींहं अॻु मुड़ुस सां कावड़जी वालिद जे घर आई हुई। वारसनि मूजिबि औरत धीउ खे मारण बाद पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात कयो। पुलिस वाक़िए जी जाच शुरू करे छॾी। कादरपुर जे कच्चे में धाड़ेलनि जो पुलिस चौकी ते हमिलो। फायरिंग में हिकु एहलकार शहीद। घोटकी में शहीद एहलकार अली बख्श पिताफ़ी जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। कश्मीर मां महीनो अॻु अगवा थी वियल नौजवान सागर कुमार जे बाज़ियाब थियण जा इतला आहिनि। वारसनि जो चवणु आहे त SSP अमजद अहमद शेख फोन करे सागर कुमार जे बाज़ियाब थियण बाबति इतला ॾिनो आहे। सागर कुमार जी बाज़ियाबी वारे इतला ते घर भातियुनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई। घर में जशन जहिड़ा मंज़र।